नाज़रीन, परीदन जे खांगी स्कूल में जश्न ईद मिलादुल नबी के सिलसिले में शानदार प्रोग्राम मुनक़द कियो वियो। उन्हीं हवाले से ॾिसूं था वकार राजभर जी रिपोर्ट। परीदन हिरा मॉडल हाई स्कूल हुसैन आबाद में जश्न ईद मिलादुल नबी सर्वे कायनात रहमतुल आलमीन हजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिलसिले में सद्दाम हुसैन राजभर की अगवानी में प्रोग्राम थी गुजरियो, जैमें हिरा मॉडल हाई स्कूल हुसैन आबाद में मरहबा या मुस्तफ़ा के नारन से गूंजजी पियो। हर साल हिरा मॉडल हाई स्कूल में जश्न ईद मिलादुल मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम कंदा आहियूं, जंहिंमें मासूम ॿार नत चवंदा आहिनि ऐं क़ुरान ख़वानी थींदी आहे। अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल जियां हिन साल भी आमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिरा मॉडल हाई स्कूल हसनैनाबाद नियर भंगूबेण में मल्हायो वियो आहे ऐं उन्हनि में ॿारनि छोकिरनि छोकिरियुनि वॾे जेको आहे सो जोश ऐं ख़ुरोश सां हिसो वरितो आहे। हिरा मॉडल हाई स्कूल हसनैनाबाद जेको आहे भंगूबेण पडीदन जलाल जी भंगूबेण जे सेंटर ते आहे, विच ते आहे। असां हर साल हिन प्रोग्राम में वॾी अक़ीदत ऐं एतिराम सां जश्न ईद मिलादुल नबी मल्हाए वेंदा आहियूं। ऐं जीअं ई ईद मिलादुल नबी जो चंड मुबारक जेको भलारो महीनो बीहंदो आहे, तीअं ई सम्झो असां गलियूं घर सम्झो खणी जेके महला वग़ैरह सभई सिंगारींदा आहियूं। उस्तादनि जी महिनत ॾिठी से तमामु वॾी ऐं आमद मुस्तफ़ा मिलाद मुस्तफ़ा वॾे पुरजोश तरीक़े सां मल्हायो वियो। वधीक तव्हां पाण ॾिठो, वॾी ख़ुशी थी असांखे इन प्रोग्राम खे ॾिसण आयासीं। मुख़्तार हुसैन जे मोहब्बत में हर साल ही जेको हिरा पब्लिक स्कूल में मिलाद शरीफ़ जो प्रोग्राम थींदो आहे, इन में असां शिरकत कंदा आहियूं ऐं बहितरीन प्रोग्राम उस्ताद मुख़्तार हिन स्कूल में कंदो आहे। स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि ख़ुसूसन असांजे प्यारे उस्ताद मुख़्तार हुसैन राजभर साहब जेको ही प्रोग्राम तैयार कयो आहे ऐं पेश कंदो आहे, तमामु बहितरीन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद जे सिलसिले सां तमामु बहितरीन। ही हर साल जियां हर साल वधंदो रहे थो, घटिजे नथो। असांजे हिरा मॉडल स्कूल हसनैनाबाद नियर भंगूबेण स्कूल में असांजे हर साल असांजे स्कूल में जश्न ईद मिलादुल नबी ऐं 4 दिसंबर ते ऐं ॿिया प्रोग्राम थींदा आहिनि, जंहिंमें असांजा टीचर्स सख़्तु महिनत कंदा आहिनि। त उन जे हवाले सां असांजे स्कूल में तमामु भला प्रोग्राम थींदा आहिनि, ॾाढो मज़ो ईंदो आहे। असांजे मतिलबु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ॾींहुं आहे ऐं असां हर साल मतिलबु तमामु ख़ुशी ऐं धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं। कैमरामैन अब्दुल वहाब लाशारी सां गॾु वकार राजभर, आवाज़ टीवी न्यूज़ पडीदन।